सलाम अला मन ला नबी बअदा अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा व क़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र अल्लज़ीना यज़्कुरूनल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़ रब्बना मा खलक़्ता हाज़ा बातिला सुब्हानक फ़क़िना अज़ाबन्नार वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन आदा ली वलिय्यन फ़क़द आज़नतुहु लिल हर्ब वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। पूरे मजमू बआवाज़ बुलंद मदीने वाले साईं ते दुरूद शरीफ पर अल्लाहुम्मा सल्लि अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद सब चो सुभान मोहम्मद जा आशिक डाडिया जो तहां जे बारा दुरूद माधो बड़ा सुभान अल्लाह तहां चो अज मुझी दिल चे थी एड़ो दुरूद पढ़ो जो अचन वारी रात जुम्मे जी रात सिज लहण का पहिरो घोट की अमा पांजो दुरूद मोहम्मद जे रोजे ते पहुंचे मजो न आए डाडिया मोहम्मद जा आशिक भई तमरत करे जा भई तमरत करे जा मदीने वाले साईं का पूछो तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में सप्पा वेजड़ो तां के केरो हुंदो सप्पा वेजो पर फरमायो अक्सर अलैहि सलातन जो को दुरूद घरो पढ़े क़यामत में मोहम्मद के सप्पा वेजो मजो न आए डाडिया अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मोजजातिना रियाजातिना मोहम्मद मजो ही ना है डाडिया अल्लाह ताला बरकत अता फरमाए। साईं अब्दुल वहाब कलोरे साहब के हालिजी शरीफ जा चश्मो चिराग साईं मोहम्मद उस्मान हालिजी साहब साईं हिजबुल्लाह साहब ऐं हालिजी शरीफ जा ॿिया फर्ज़ंदा ने तौहीद जेके स्टेज ते आयल आहिनि ऐं शाम ते इंशाअल्लाह उन्हनि जी आमद जारी ऐं सारी रहंदी। मां जेका आयत तहां जे साम्हूं पढ़ी आहे उन में अल्लाह पंहिंजे वलीयनि जो तारुफ़ करायो आहे छो त ही जलसो मुर्शिदुल मुवहिदीन उस्तादुल उलमा पीरे तरीक़त रहबर शरीयत हजरत मौलाना साईं अब्दुल समद नव्वर अल्लाह बरकतहू जेके अल्लाह के प्यारा थी विया उन्हनि जे याद में आहे कुरान भी अल्लाह वारनि जो तारुफ़ करायो आहे भिटाई भी अल्लाह वारनि जो तारुफ़ करायो आहे भिटाई छा थो चए भला तिन जा बाग जेके कमाए विया गाल मज़ो ही ना आहे डाडिया मिठाई तो चे उनजा भला बाग नमाज़ो पढ़ी विया रोजा रखी विया हज करे विया उमरा करे विया खैरातूं करे विया मिठाई तो चे भला तिनजा बाग जेके कमाए विया गाल हीरा मोती उन्हनि वटि हज़ारे हालाल पर वंडी दे विराए विया जोगियरा जाल उहे केर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि संदा अहवाल गुज़री विया तन साल तभी चेहरा आहिनि जहान वलियनि जा आशिक भई तमरत करे जा भई असांजी हालिजी शरीफ सां छो मोहब्बत आहे उते बाड़ियूं आहिनि उते बंगला आहिनि उते बिल्डिंगूं न पुछो साईं उसमें हालिजी शरीफ हिकिड़ो ॻोठ आहे खुदा जो पर असांजी हालिजी सां छो मोहब्बत आहे जो उते हिकिड़ो फ़कीर पैदा थियो जंहिंजो नालो हज़रत सईद हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जंहिं वण जे हेठां वेही दुनिया के अल्लाह अल्लाह जो सबक ॾाढा नथा जो सबा ज़ोर सां ऐ साईं फदन जी मलफूज़ात पढ़ो खुदा जो कसम है
साईं जे मलफूज़ात में छा आहे जंहिं महिल दुनिया मां वञनि पिया न साईं वॾा छा चऊं पुट मुंहिंजे क़बर खे कचो रखिजो मज़ो मज़ो न आहे राजा असां चवंदा वली उहो आहे जेको मां जहिड़ो वॾो जुबो पाए अचे जेको पाणीअ मां खीर करे ॾे करामत न वली हुआ जेको सॼी ज़िंदगी मोहम्मद जे शरीयत ते गुज़ारे ॾाढा नथा जो सुभान अल्लाह ॿई हथ बुलंद करे हाले जी शरीफ के सलाम ॿई हथ साईं छा पुट मुंहिंजे क़बर खे कचो रखिजो साईं वॾनि जी मलफूज़ात तो पढ़ा मुझे क़बर के पिन्नर जी गोतड़ी न बनाइजो केड़ा वॾा लफ़्ज़ आहिनि अल्लाह कसम केड़ा वॾा मां दुनिया भर जे वलियनि जो मलफूज़ात पढ़ियो पर साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जहिड़ा लफ़्ज़ के मलफूज़ात छा चऊं पुट मुझे क़बर खे कचो रखिजो जे साईं वॾा असांखे मोकल ॾेई वञनि हा न हाले जे जा एॾा मुरीद आहिनि पाकिस्तान में इंडिया में जो असां साईं ते सोन जो मक़बरो ठारायो आहे पर साईं जो पुट न मुंहिंजे क़बर खे कचो रखिजो नथा नथा जो सुभान अल्लाह मज़ो ई न आहे ॾाढा हाले जे जा मुरीद ॿई हथ बुलंद करे ॿई हथ मानू चवंदा आहिनि तव्हां मुला पहुतल हुजो त पोइ कुपा हुजनि न तव्हां ते कुब्बो को विलायत की निशानी आजा जुब्बो को विलायत की निशानी आजा न साईं जाचो मुझे क़बर के कचो रखिजो अजो साईं क़बरुनि खे अहिड़ो पको था कनि जो मरण खां पोइ बि कब्ज़ा जेरे त कब्ज़ा कयूं वेठा आहिनि घोटकीअ जे प्लॉटनि ते पुट मुंहिंजे क़बर खे पिनण जी गोदड़ी न बनाइजो टियों लफ़्ज़ ॿुधजा टियों लफ़्ज़ साईं फरमायो पुट मां तव्हां सभिनी खे अल्लाह जे हवाले करे थो वञां ॾाढा नथा जो सुभान अल्लाह मज़ो ई न आहे ॿई हथ बुलंद करे हाले जे के सलाम ॿई हथ मारो मौलवी मरी हाले शरीफ जो नारो लगा नारा तकबीर जमीयत उलमा इस्लाम साईं हमादुल्लाह हाराजवी साईं असद महमूद हाराजवी साईं अब्दुल समद हाराजवी नारा तकबीर ऐ जेको मां तव्हां जे अॻियो बीठो आहियां न मां त जेरो जागंदो हाले जी करामत आहे मां 3 दफ़ा मदरसे मां भागोसि बाबे के जो मम्मा के बकरियूं वठी दे मां पढ़ंदुसि न पोइ मुंहिंजो उस्ताद मूंखे हाले ई शरीफ़ वठी आयो तॾहिं हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह साईं जन मूंखे दुआ कई हिकिड़ो छोहारो पढ़ी मूंखे ॾिनऊं मुंहिंजे उस्ताद जो नालो अब्दुल करीम खोड़ो चई पुट अब्दुल करीम हे हाफ़िज़ भी थींदो आलिम भी थींदो ऐं अल्लाह हिन खां दीन जो कमु वठंदो ॿई हथ बुलंद करे हाले जी शरीफ के सलाम ॿई हथ सक्कर में खत्म नबूवत कॉन्फ्रेंस सक्कर साईं वॾा रहमतुल्लाह अलैह साईं अब्दुल समद साहब पोइ उते माण्हुनि जो साईं तव्हां न हलो उते मीडिया वारा हूंदा साईं जो पुट मां न हलिया पर खत्म नबूवत मोहम्मद जे इज्जत जो मसइलो आहे हाले जे बारे जा लफ़्ज़ ॿुधजा साईं अब्दुल समद जो पुट जे कॾहिं अब्दुल समद खे वठी सक्कर जे गिटनि में गिरंदा त बि मूंखे क़बूल आहे जो त मोहम्मद जी इज्जत मथे आहे नारा तकबीर
जमीयत उलमा इस्लाम, अज़मत कुरान, नारे तकबीर। असांखे हाले चयो तो ही तो जो सबक मिलियो आहे, जिहाद जो सबक मिलियो आहे, अकेले रब का डिजण जो सबक मिलियो आहे। हे तो उहो महीनो आहे जंहिंमें डॉक्टर साहब शहीद थियो 29 नवंबर ते, 21 नवंबर ते मूंसां गॾु नवाब शाह मुंहिंजो क़िबला 5 दफ़ा कातिलाना हमलो थियो अथई। या रात जो सफ़र न कर, या सिक्योरिटी वधा, मर्द कलंदर जो जवाब, शेर बबर जो जवाब, राष्ट्र के बाबे जवाब, नासर के बाबे जो जवाब, जर्नल जमीयत जो जवाब, जे असदुल्लाह मां के 4 प्यारी नाए खालद के मोहम्मद जो दीन प्यारो। नारा बुलंद करो शहीद बाबा के सलाम। नारा तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, शहीद इस्लाम, शहीद इस्लाम, नारे तकबीर। भावर को अमन मार्च कढियो आहे त वडेरनि जा पगर नथा बीहनि। अञा त बि मल्हा, इहा त ही पहिरीं मल्हा, वडेरा विढ़ियल बि ठही विया। मिसकाल मां समझी आऊंदो। अरे राशिद गाड़ी हयूं तो अचे तहां समझो तो डॉक्टर जो शहादत खां पोइ ये काफ़िलो रुकबो, ये आवाज बंद थी दो हाले जे बारे जे वञण खां पोइ एक जमात ना, एदा राशिद खालिद तो अचे, एदा नासिर खालिद तो अचे, एदा ताहिर खालिद तो अचे, एदा तारिक खालिद तो अचे। ये बाजी मौत की बाजी है, ये बाजी मौत की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे। हर घर से डॉक्टर निकलेगा, तुम कितने डॉक्टर मारोगे। भैया तो मुराद करो शहीद से भैया जे 8 फरवरी वारी इलेक्शन खटनी आहे कैंसिल थी वई आहे। जे 2024 जी इलेक्शन खटण था चाहियो तो 30 नवंबर शहीद इस्लाम तूफान अक्सा जलसे के गाड़ियों करे साईं उस्मान हाले जी के क़ियादत में लाइकाने के स्टेडियम में पहुंची करे दुनिया के इदारन के बुधाईंदासीं त असां ॿी पार्टीअ सां गॾु न आहियो। सिंध जो अवाम डॉक्टर खालिद के बचड़नि सां गॾु आहे। कहिड़ा मुजाहिद उथी भी इहो वचन कयो, उथी भी भुट्टे जो कर्ज लाथो, बेनज़ीर जो कर्ज लाथो, सभिनी जा कर्ज लाथा। हाणे शहीद डॉक्टर जो कर्ज रहियल आहे जंहिंजो सिर सजदे में आहे। बैत बुलंद कयो त इंशाअल्लाह इन कॉन्फ्रेंस के कामयाब करे सिंध में जमीयत जी हुकूमत कायम। नारो लगान खपे, नारो लगान तो तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, अल्लाह डॉक्टर खालिद महमूद सूमरा, अल्लाह राशिद महमूद सूमरा, शहीद इस्लाम, शहीद इस्लाम, नारे तकबीर। जिन असांजा हक खाधा बोर्ड जा पैसा खाता, असांखे त पिनण ते हेरायूं पर असांजे माइनि खे बि पिनण थी। अॻे कुराड़ियूं पाण में मिलंदियूं न, हिक ॿिए खां पुछंदियूं ॿार बच्चा ठीकु अथई, हाणे पुछनि थियूं बेनज़ीर वारा पैसा मिलिया अथई। ॿियो हवाले छुटो वड़े वाह साईं अब्दुल वहाब कलोड़ा खलकत आई हालांकि ताज़ी कमंद में वाढी पई पर घोट के बारे में बुधायो त असांजो दुनिया सां प्यार न आहे, असांजो अल्लाह वारनि सां प्यार आहे। असांजो हाले जी त बैत मुराद करे हाले जी के खिलाफ बैत बाक़ी परेशान न थियो। असां हाले जी जा मुरीद निंदड़ कान आयो,
वली वो अथव जंहिंमें 4 निशानियूं हुजनि। सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधायां, मज़ो ई न आहे ॾाढा। अख में हया हुजे, जेको पराइन माइन में वेही ज़िक्र थो ॾिए न, इहो अलाह वारो न आहे। ख़ुदा जो कसम, हिकिड़ो 2 नंबर मुर्शिद आयो मुरीदनि में। मुरीदनि खे चई मां हिकिड़े घर में गॾु कयो, पोइ मूंखे वठी हलो, मां सुञाणा, पोइ क़यामत में छॾाईंदोमांव। मुरीद रुगो मां जहिड़ो चरियो हुजे, ॾाटरो खणी कनु कपियसि। साईं हे छा? जे क़यामत में असां बि त सुञाणो, असां वारो कन कपियल किथे। वलीअ में 4 निशानियूं हुजनि। सुभान अल्लाह जो दफ़ो ॿुधायां, ना मज़ो न आहे ॾाढा। तव्हां हाणे ई थकिजी पिया आहियो। जमीयत जा आशिक़ 2 हथ बुलंद करे जाओ, 2 हथ। अञा त काए जो सिंध पियो अचे। राति मूंसां गॾो नवाब शाह जे घोट की ज़रूर पहुचणो आहे, छो त घोटकीअ जा मुजाहिद आलिमनि जा आशिक़ आहिनि। जमीयत जा मुजाहिद 2 हथ बुलंद कयो, 2 हथ। तो गुंडा गन मशीन सां ही ॾहे सर विढ़ंदई ॾंडनि सां। हे ॻाल्हि न सम्झाए ॿाराणी, मतां अटके जमीयत वारनि सां। ए भाऊ जेको अमन मार्च कढियो, इहो कच्चे जे धाड़ेल न थोरो, इहो पक्के जा धाड़ेल। पक्के में वॾा धाड़ेल था रहनि, वॾा। नौशहर जो डीसी 17 अरब रुपया खाइयो। घणा ॻाल्हायो छो न? इहो वॾो धाड़ेल आहे या सन्हो वॾो धाड़ेल? इहो जेके तव्हां इलेक्शन में वोट ॾींदा आहियो न, इहो 17 अरब आहे। कंहिं कच्चे जे धाड़ेल में ताक़त जो एॾो माल खाए, पक्के ते वॾो धाड़ेल था रहनि। पर असांजे मटियारी जो डीसी ग़रीब हो, उहो सिर्फ़ 7 अरब खाइयो। अरे तव्हां भाई असांजा था खाइनि, तव्हां हलो। इहो त जो डीसी इनखे जिन रखियो, सुजागत जो सोचे समझी 8 फरवरी ते